सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस अतर मिनुल्ला चयो आहे त जजनि खे कॾहिं बि तनक़ीद खां घबराइण न घुरिजे। जजनि मथां तनक़ीद जो असर कसम जी भिन कड़ी आहे। जजनि ते तनक़ीद करण सां गॾु अदलियाती एतबार करणु घुरिजे। इज़हार जी आज़ादी ते अमल करण सां न मुल्क टुकड़ा थिए हा ऐं न वरी लीडर खे फाही चाढ़ियो वञे हा। ज़ुल्फ़िकार भुट्टो जे ट्रायल में खेसि मासूम या लोहारी न लिखियो वियो आहे। 75 सालनि खां सच खे दॿायो वियो आहे। पंहिंजी तारीख़ मां सबक़ हासिल करणो पवंदो। मीरपुर माथिरे वेझो सावंत सुंदराणी तकरार तां हथियार बंदनि जी फायरिंग, 6 ॼणा क़तल, हथियार बंदनि ॻोठ मुस्कान सावंत ते हमिलो करे 3 महिमाननि समेत 6 ॼणनि खे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त सावंत सुंदराणी तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। रोटकी में हथियार बंदनि हथां 3 नौजवान अगवा। अनवर शाह जे मेले तां वापसि मोटंदड़ आसिफ मल्हण, कदीर मल्हण ऐं नसीर मल्हण अगवा खां पोइ कचे तरफ़ मुंतक़िल। क़ौमी क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान शोएब मलिक ऐं सना मिर्ज़ा विच में अलीहदगी। शोएब मलिक अदाकारा सना जावेद सां ॿी शादी करे छॾी। संदसि शादी जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल। भारत वञी ॿी शादी कंदड़ सीमा जे अॻूणे मुड़ुस जो समाजी अॻवान अंसार बरनी सां राब्तो। ग़ुलाम हैदर तरफ़ां 4 ॿारनि जी वापसी लाइ मदद जी दरख़्वास्त। संदसि चवणु आहे त संदसि 4 ॿारनि जी वापसी लाइ हुकूमत तोड़े कंहिं इदारे मदद न कई आहे। अंसार बरनी खे दरख़्वास्त आहे त 4 ॿारनि जी वापसी में मदद करे। पाकिस्तान जी मईशत दुरुस्त रुख़ में अॻिते वञी रही आहे। तरक़ीअ जी शरह 2% रहण जो इम्कान आहे। पाकिस्तान बॉर्डरनि जी स्मगलिंग रोकण लाइ सरहदुनि ते कंट्रोल कयो। ज़रई शोबो पंचडाई 1 जी शरह सां तरक़ी करे रहियो आहे। IMF जी जाइज़ा रिपोर्ट। नाणे वारी निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर चयो आहे त बैंक मां कर्ज़ वठी कारोबार करण जी सोच तब्दील करणी पवंदी। पाकिस्तान जा मुआशी अंग अखर बहितरी तरफ़ वधी रहिया आहिनि। पाकिस्तान जे मुस्तक़बिल लाइ परॾेही सीड़पकारी ज़रूरी आहे। IPO समिट मुआशी इस्तिकाम लाइ बहितर रस्ता फ़राहम कंदो। मुल्क जी मईशत जी बहितरी ऐं इस्तिकाम लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो आहे। समिट में शिरकत कंदड़ मुल्क में वापार बाबति बहितर तजवीज़ूं ॾींदा। लाहौर में पीपल्स पार्टी जी चूंड ऑफिस ते हमले जो केस दाख़िल। आसफा भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त PP जे कारकुननि खे गोलियुनि ऐं बम हमलनि सां डिॼाइण जी कोशिश नाकाम थींदी। पीपल्स पार्टी जे सॼे मुल्क में मक़बूलियत ॾिसी सियासी मुख़ालिफ़नि खे पंहिंजी शिकस्त साफ़ नज़र अची रही आहे। समूरा माण्हू कानून खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिकु शख़्स अदालतुनि अॻियां जवाबदार नथो थियणु चाहे। हिकु शख़्स जवाबु ॾिए थो, न एहतिसाब चाहे थो। IPP सां नून लीग सियासी इतिहाद थियो आहे। टिकेटूं नाहिनि ॾिनियो। नवाज़ शरीफ़ वटि फार्मूलो आहे जेको महांगाई खां छुटकारो ॾियारींदो। सस्ती गैस, बिजली, रोज़गार ऐं अमन जो फार्मूलो नवाज़ शरीफ़ वटि आहे। मुस्लिम लीग नून ई मुल्क खे मसइलनि मां ॿाहिरि कढी सघे थी। मुस्लिम लीग नून जी अॻवान मरियम औरंगज़ेब। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि लाइ पोस्टल बैलेट जी फ़रहामी शुरू करे छॾी। तर्जुमान जो चवणु आहे त पोस्ट बैलेट पेपर सां अहल माण्हू 22 जनवरी ताईं पंहिंजो वोट करण जो अमल मुकमल कंदा। ग़ज़ा में इसराइली बमबारी सबबि वधीक 142 फ़लस्तीनी शहीद ऐं 278 ज़ख़्मी। शहीद फ़लस्तीनी जो अंग 24,987 खां वधी वियो। फ़लस्तीनी इख़्तियारियुनि जो चवणु आहे त हमलनि सबबि लड़ पलाण कंदड़नि में वबाई बीमारियूं पखिड़िजण लॻियूं आहिनि। घटि में घटि 4 लख शहरी वबाई बीमारियुनि जो शिकार थी विया आहिनि। तिबी इमदाद न मिलण सबबि 60,000 ॻोठारी औरतुनि जी जाननि खे ख़तरो आहे। शहदादपुर में रेलवे स्टेशन वटि पंजाब खां कराची वेंदड़ मालगाड़ी जी हिकु बोगी पटड़ी तां लही वई।
मालगाड़ी की बोगी पटड़ी तां लहण सबबि डाउन ट्रैक बंद, ट्रेनुनि खे मुतबादिल ट्रैक तां मंज़िल तरफ़ रवानो कयो पियो वञे। रेलवे अमलदारनि जो चुनाव अमलो पहुची चुको आहे। मशीनरी घुराए जल्द ट्रैक बहाल कयो वेंदो। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में आख़िरी T20 मैच सुभाणे खेॾी वेंदी। क़ौमी क्रिकेट टीम सीरीज़ में वाइट वॉश खां बचण लाइ मैदान ते लहंदी। मोहम्मद रिज़वान जो चवणु आहे त संदसि ऐं बाबर आज़म जे ओपनिंग जोड़ी टोड़ण सां बैटिंग खे वॾो नुक़सानु पहुतो आहे।